अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अक़िबाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुका व मा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीका रब्बुका फतर्दा अलम यजिदका यतीमन फआवा सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ सामीईन हज़रात, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु जे पाक कलाम कुरान शरीफ मां सूरत वद्दुहा जो इब्तिदाई आयत मो अवां प्यारी जवाब जे आडो तिलावत कयो आहे उन्हनि जे बारे में इंशाअल्लाह अज़ीज़ तव्हां जे आडो कुछ मालूमात पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। मूंखे दुआ कयो अल्लाह ताला शान पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में हक़ ऐं सच चवण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हांखे असांखे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्हम्दुलिल्लाह ही अॼोकी महफ़िल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद शरीफ जी खुशी में साईं नज़र मोहम्मद साहब जन मुनाक़िद कई आहे। महबूब करीम जी खुशी जो जश्न आहे। लाउड मथे है
मथिया तंग था या पर्दे में कराए रहते ये सही करना ये तो टकरा है छोड़ लो ये तो क्या करना था ये इतने जिला होते हुए कुछ जिला होते ये दो जिला हेठे जिला को ना मथिया जगह है तंग था इतने से आवाज गड़बड़ थी दोस्तों महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद पाक के सिलसिले में ही अजो को प्रोग्राम उन प्रोग्राम में अल्लाह ताला तवा के असा के सभी के अचण की तौफीक नसीब फरमाई हकीकत याद है अल्लाह सही जेके घुरंदो आ उन्हीं के पाजे महबूब जे खुशी में शामिल कंदो आ पर जे रब करीम न घुरे त या अल्लाह ताला जी घुरा मंजूरिया पाण वाला खुशकिस्मत आयो जो अल्लाह सही पाजे महबूब जे खुशी में असा के अचण जो मौको ॾिनो आ तवाड़े तवज्जो सा इत्मीनान सा मुझो बटड़े गालियों ॿुधण जी कोशिश कजो ऐं अल्लाह से लिखा या दुआ कजो त रब करीम असा के हक ऐं सच ॿुधी अमल जी तौफीक अता फरमाए मुसा गॾिजी हिकिड़ो दफ़ो पढ़ो त आउं तव्हांखे आयतुल सदूर जी माना ॿुधायां ऐं उन जी तशरीह कयां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दिल खोले तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जल जलालू अमन वालों पाजे पाक कलाम में इरशाद फरमायो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वद्दुहा असां वटि रात ऐं ॾींहं में टाइम मुख़्तलिफ़ आहे हिन टाइम खे पाण चवंदा आहियूं सोमहणी 12 बजे खां पोइ चवंदासीं आधी रात सिज उभरण खां अधु कलाक मुनो कलाक अॻिते पाण चवंदासीं बाबा असुर पियो थिए वरी जंहिं सिज उभरंदो चवंदासीं हाणे सिज उभरियो आहे पर सिज उभरे खां बाद में वरी मुंहिंजा भाउ नमाज़ पढ़ी जंहिं फारग थींदा आहियूं उन टाइम ते मुंहिंजा अदा कुझु टाइम हूंदा ई हूंदी आहे रात गजल हूंदी आहे जंहिं रात ख़तम थींदी आहे त सिज कनी कढंदो आहे पोइ सिज जंहिं मुंहिंजा भाउ अज़ीज़ पूरो टिकी हुनजी रोशन थी वणनि खे जबलनि खे ज़मीननि खे पहाड़नि खे घरनि खे कननि खे अल्लाह ताला सिज के कदी कारो भी कंदो आ कदी सिज घिरण भी थी वेंदी आ कदे सिज जे मथा ककर भी अची वेंदो आ मुंहिंजा दोस्तो अदीज़ो सिज जी रोशनी कमल घट वध भी थींदी आ तूफाननि में हवाउनि में हेठ मथे थींदी आ पर हिते इन आसमान वारे सिज जी ॻाल्हि कान्हे जो अल्लाह ताला मता समझो त सिज आसमान वारे जी ॻाल्हि थो करे बल्कि अल्लाह तबारक व तआला मदीने वारे सिज जी गाल तो करे
आसमान वारे सिज जी ॻाल्हि नाहे, ही उन्ही सिज जी ॻाल्हि आहे जेको 24 कलाक मुनव्वर आहे, 24 कलाक रोशन आहे, जंहिंखे न को झुड़ हेठि मथे कंदो आहे, न उनखे तूफ़ान हेठि मथे कंदो आहे, न का सिज ग्रहण थींदी आहे, न को हुनजी रोशनी घटि थींदी आहे, न को वधि थींदी आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ चवंदो आहे माणे को मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो में वो सारियूं सद कंदो मुंहिंजो कोई हार लुके चधड़ी। मां अचण सां पुछा कई आहे त तव्हांखे साईं नज़र मोहम्मद नंगर कोन करायो आहे ऐं नंगर जो इंतज़ाम मुकमिल आहे, ख़बर आहे जो न मिलंदव मानी, पर हाणे कुझु न कुझु ज़ोर लॻायो सुभान अल्लाह दे। सुठी ॻाल्हि आहे। हा जेकॾहिं न भक्त खाराए छॾे हा त पोइ ख़लीफ़ा साहिब तूं मां हुजऊं हिकिड़ो बरोज करो हुजे। आशिक़ त आहिनि पर हिकिड़ो भक्त जो असर बि आहे। सही आहे न? हा सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल जलालहु अमन वारो जे फरमाए तो वद्दुहा ओ मुंहिंजा प्यारा हबीब, हाणे माना कीअं थींदी? वद्दुहा मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम, वाह कसम जो वद्दुहा अल्लाह तो मूंखे कसम आहे, मूंखे अल्लाह तो चए ख़ुदि पाण थो फरमाए वद्दुहा मुंहिंजा हबीब मूंखे कसम आहे। मौला छा जो कसम थो खणी? अल्लाह ताला फरमाए थो नबी करीम जे रोशन चेहरे जो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह पे छावियां हजरत का चेहरा साफ है। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात के चंड जहिड़ो कोन चइबो, नबी करीम जी ज़ात के सिज जहिड़ो कोन चइबो, छो त सिजो लही वेंदो आहे, ऊंदाही थी वेंदी आहे, चंड बि लही वेंदो आहे, पर मुंहिंजे हज़रत मोहम्मद करीम जो चेहरो सदाई रोशन ई रोशन आहे। मुंहिंजे हबीब जहिड़ो चेहरो अल्लाह ठाहियो ई कोन्हे। अल्लाह ताला कारीगर आहे, अल्लाह ताला ठाहिण वारो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, मां उहो अल्लाह आहियां जो तव्हांजी सूरत तव्हांजे माउ जे शक्ल में माउ जे पेट में ठाहींदो आहियां, यानी अम्मा जे पेट में हूंदा आहियो, मां तव्हांजी हुते सूरत ठाहींदो आहियां। पर मुंहिंजे महबूब जे चेहरे जे लाइ मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जो हिकिड़ो असहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत हसन बिन साबित, उहो मुंहिंजे नबी करीम जे आॾो वेठो आहे। नबी करीम खे पियो चवे छा पियो चवे व अजमल मिल कलम तरकत ऐनी व अहसन मिल कलम तलदिन निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। तमाम वॾी ॻाल्हि आहे, तमाम वॾी ॻाल्हि आहे। हे अब्दुल रहीम जो शेर कोन्हे, शाह अब्दुल लतीफ जो बैत कोन्हे, हे कंहिं मौलवीअ जो शाइर कोन्हे, हे मुहम्मद करीम जे शागिर्द असहाबी जो शेर आहे।
आई चवे किथे तो नबी करीम जे रूबरू महबूब बैठो हबीब जे रूबरू चवे तो खुलक़ता मुबर्रअम मिन कुल ऐब या रसूल अल्लाह अल्लाह ताला तवा के हर ऐब खां पाक पैदा कयो अन्नका कद खुलक़ता कमा तशाऊ बिन देला ये आजो रब करीम पंहिंजी मर्ज़ी सां उन्हनि जूं शक्लूं ऐं सूरतूं माउ जे पेट में ठाहींदो पर आमना जलाल तुंहिंजी सूरत अल्लाह पाक तुंहिंजे मर्ज़ीअ सां ठाही इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे अकुल खां मथे सोच खां मथे जेको आई कोन जेको दुनिया में आयो ई कोन्हे जेको दुनिया जे तख़्ते ते पहुतो ई कोन्हे उन्हीअ जी मर्ज़ीअ सां उनजी सूरत खे ठहंदी सूरत त रब पंहिंजी मर्ज़ी सां ठाहींदो पर अल्लाह जे हबीब जो सहाबी महबूब जो शागिर्द नबी जे आॾो ऐं नबी करीम जे आॾो थो चवे त कद खुलिक़त कमा तशाऊ या रसूल अल्लाह अल्लाह तबारक व तआला तवा के इए पैदा कयो जे तवा पे चाहियो सुभान अल्लाह आशिक त आहिनि पर मुआरो मोशन टुटियो थो वञे हाणे टे चोथो ॾींहुं हिते का रंडी न थी हिते माण्हू हज़ारो ॾेई विया अलाह जे घर ते ॾियनि त सुठो था माना ॿई कम जलसा बि ॿुधनि था होॾे बि वञनि था शाबाश शाबाश अलाह जे नाले ते ॾियनि सुठी ॻाल्हि लाड़ ॾेई बीहो त पोइ मां अॻिते हलां मां ईअं न हली सघंदो आहियां छा कयां मां नथो हली सघां मुंहिंजी हिकिड़ी आदत आहे भला छा कयां हल न बाबा पैसनि जी ॻाल्हि न कयो गाजीपुर मां अदाणे वेही रहियो हाणे पैसनि जे लाइ न उथो बाद में भी नहीं ना अब बात छो से यार ॾिसो न मज़ो कोन्हे हक़ीक़त में मां इश्क में धारी आहे पाण खे इश्क खपे रोकण न खपे इन पैसनि जे पुठियो हुजो हालत से मां 500 एकड़ बनी वठी छॾियां पर मुंहिंजा दोस्त मूंखे तव्हांजी मोहबत खपे ऐं हबीब जे इश्क में वेही ॿुध सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह नबी पाक जो गुलाम नबी पाक जो सहाबिया नबी करीम जो शागिर्दा हुजूर करीम जो सोहबतिया नबी करीम के आडो बैठो ऐ नबी करीम के अर्ज पियो करे का अन्नक कद खुलिक़ता कमा तशाऊ या रसूल अल्लाह अल्लाह ताला तो के इए बनायो आज तो चाहियो अदा ये सोफो चलो तो कारीगर मुखे ही ठाए ही सोफो किए चलो तो मुखे ये ठाए ही कोन चवंदो किदा साहबी तो चवे या रसूल अल्लाह तो के अल्लाह पाक तुंहिंजी मर्ज़ी सां ठाहियो हुजूर चवे सा खबरदार गलत तो ॻाल्हाई ये न चओ अल्लाह से पंहिंजी मर्ज़ी सां ठाहींदो अल्लाह जी जेका मर्ज़ी ये बणे तीअं बणाईंदो मुखे अल्लाह पाक पंहिंजी मर्ज़ी सां ठाहियो तूं वरी कीअं थो चवीं त अल्लाह पाक या रसूल अल्लाह तव्हांखे तव्हांजी मर्ज़ी सां ठाहियो
मुझे महबूब पाक के नाजायज़ कोन चयो, नबी पाक ना पसंद कोन कयो, बल्कि उन सहाबी जरी ये लफ्ज़ चया त अन्नक कद खुलिक़त कमा तशाउ, तवा के अल्लाह ताला ये पैदा कियो आ जी तवा चाहो आ। त नबी करीम उठी करे पंहिंजी चादर लाहे उनके इनाम में ॾिनी। हुजूर जे कुल्हनि जी चादर उहा नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत हसन खे पाराई। हसन तो ॻाल्हि अहिड़ी कई आहे, मां मोहम्मद करीम तोखे इनाम ऐं नबी जी चादर तां क़ुर्बान जे हुजूर करीम चादर वेढ़े ऐं नबी करीम जी ज़ात बाबरकात या घुट करे अल्लाह ताला फरमाए या अय्युहल मुज़म्मिल, ओ घुंड करण वारा मुंहिंजा महबूब, जेकॾहिं मुंहिंजो नबी करीम कंबल वेठे त अल्लाह ताला फरमाए या अय्युहल मुद्दस्सिर, ओ मुंहिंजा हबीब करीम घुंड करण वारा कंबल वेढ़ वारा, उहा मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी चादर मुबारक तमाम वॾे शान वारी आहे। हिकिड़े ॾियारे महबूब करीम जॾहिं असहाबी सां गॾिजी विया, वीचारो गुज़ारे उनखे मुंहिंजो महबूब खणाए कब्रिस्तान ॾे वियो। वाह 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 रहमत वारा नबी। जब नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात उनखे कब्रिस्तान में दफन करायो, गुज़ादा उनखे महबूबन हथ लॻाया, महबूबन करीम उनखे सामीअ में सुम्हारियो, नबी पाक अलैहिस्सलाम उनजे लाइ हथ खणी दुआ घुरी। जेके जेरा हा कांधी हा मथां बीठा हा उहे चवनि पिया हाय हाय अॼु असीं जेरा न हुजऊं हा, अॼु असीं मुआ न हुजऊं हा, हिन जी जाइ ते जो रहमत वारो नबी असांजे लाइ हथ खणे। सही हाणे ही कोन वणो त मां मुड़ी थो वञा, बसि दुआ ख़ैर मानी खारायो त भॼो असुर न मुड़दा चया मरी वियो बीमार हो तो वाइद पुत्रो त वेही रहो। हां ये उनको पाणी साहब साईं के राज़ी कंदो न छो उते महिरबानी करे वाइद पुत्रो त साईं उथी रहियो तो जोश न वञायो अल्लाह इस करदा वाइद पुत्रो आओ पैसा पंहिंजे खीसे में रखो, हेॾे मूंखे ॾींदा वञो, हेॾो न वञो। अबा मुंहिंजा सोना मुंहिंजा भाउ मुंहिंजा आंधड़ा अलाए किथां हलिया हुआ। अॼु ॾींहं जो बि मुंहिंजो जलसो हो, थोरो माण्हू आहियां, आराम कोन्हे, राति जो पढ़ायूं, राति जो लिखूं, ॾींहं जो जलसा, राति जो सफ़र, तव्हांखे अधु कलाक जो आहे, चवां थो तव्हांखे सम्झ में ॻाल्हि नथी थिए, महिरबानी करे वेही रहो, केर बि न उथे, इहे पैसा तव्हांखे अलाह वधाए ॾे, तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में रब बरकत ॾे। मूंखे हक़ीक़त में मज़ो नथो अचे, मज़ो नथो अचे, छा कयां, तव्हांजी तबियत आहे न बा, हाणे तव्हांजा अॻियां बीठा घोर घोरा इहो मज़ो कोन्हे को मुंहिंजा आंधड़ा, आलिमनि जो शान बि इहो कोन्हे। उलमा खे अलाह ताला वॾी इज़त बख़्शी आहे, मां आलिमनि जो ग़ुलाम आहियां। हाणे बसि तव्हांजी इहा महिरबानी थींदी जो तव्हां ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो, बसि ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात उन पंहिंजे सहाबीअ खे दफ़न था कराइनि पिया, जेके जेरा सहाबी बीठा हा उहे चवनि पिया त जेकर हिन जो लाश जेरो हुजे हा, असांजो लाश हुजे हा। माण्हू चवंदा आहिनि असां जेरा हुजूं न मरूं, पर महबूब करीम जो हुन पंहिंजे गुलाम खे पंहिंजे हथनि सां क़ब्र में लाथो, हथनि सां मिटी वरायो, नबी करीम हुन जे लाइ रहमत वारा मुक मुबारक खया त जेरा चवनि पिया असां मोल हुजूं हा, हिन जी लाश वारी जाइ ते असांजो लाश हुजे।
बेटाई चवंदो आहे कदुर वारा कम थिया खुटा ख़रीदार हीरे ऐं माणक जी सालिक लहंदा सार वो जेके लोह कुटन लोहार तन कोने कदुर सोन जो मुझा दोस्तों अजीजो भाइरो अजीजो हबीबन करीमन जो पांजे घरा निकता लाशे सां चादर मुबारक पांजी घर छॾे वा चादर साईं जे घर रहिजी पाण बग़ैर चादर जे उन जे लाश सां कब्रिस्तान पहुता महबूबन करीमन जी पाक घर वारी आशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा घर जो सभु कपड़ो इस्तेमाल कबो आहे महबूबन करीमन जी चादर मुबारक खणी मथे ते रखे कमकार में जरूरत पे मथे ते रखे बीबी साहबा जी चादर रखण बीबी साहबा समझे पई त मां हिन मुल्क में कान अलाए कहिड़े मुल्क में पहुती रहा ऐं मुल्क में अहिड़ो जो मेघ मल्हार लॻो पियो आहे झुड़ फुड़ लॻा पिया हल ककर पिया वसन रहमतूं पियो वसन बीबी साहबा तमामु हैरान थी वई आहे मुंहिंजा बीबी साहबा जो ख़्याल आहे त जेको मदीने में मींहुं वठो आहे एतिरो त मींहुं वठो आहे जो जल थल धर भर भरजी विया नदियूं नाला भरजी विया सारो मुल्क मींहं सां पुर थी वियो हुन मुंहिंजो हबीब करीम जीअं जो पंहिंजे असहाबी खे दफ़न करे वापसि अचनि था पिया हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जीअं जो घर में आया त अम्मा आशा सिद्दीक़ा अॻिते वधी मुंहिंजे नबी करीम जे जिस्म खे हथ पई पाण फरमाइनि था आशा छा थियो थी तो कॾहिं ईअं कोन कयो आहे मां ॿाहिरां ईंदो आहियां तूं मूंखे कॾहिं बि ईअं पेश कान ईंदी आहे अॼु तूं मुंहिंजे जिस्म खे पई ॾिसी हथ पई लॻाई कुल्हनि ते हथ जिस्म ते हथ मथे ते हथ मुंहिंजी सुहारी ते हथ ॻाल्हि छा आहे आशा थी चवे या रसूल अल्लाह हेतिरो मींहुं वठो आहे ऐं अवां ॿाहिरां अचो पिया तव्हांजे कपिड़नि खे पाणी कोन्हे छो एतिरो मींहुं ॾिठो आहे जो इन मींहं मां को माण्हू पुसण खां बची कोन थो सघे अवां बिल्कुलु अचो था कपिड़ा ख़ुश्क अवां जी जान ख़ुश्क अवां जी दस्तार मुबारक ख़ुश्क मींहं जो फुड़ो ई कोन्हे को ऐं एतिरो त मदीने में मींहुं वठो आहे जो मूं ज़िंदगीअ में मींहुं कोन ॾिठो आहे हुज़ूर खिली था ॾियनि पिया पाण फरमाइनि था आशा मां सम्झां थो तो मां मुहम्मद करीम जी चादर मथे ते विधी आहे आओ या रसूल अल्लाह मां अवां जी चादर मथे ते विधी हुई हुज़ूर फरमाइनि था आशा जॾहिं तो मुंहिंजी चादर विधी तूं हिन मुल्क में ई कान हुई तूं कंहिं ॿिए मुल्क में हुई ऐं मां मुहम्मद करीम ते 24 कलाक अल्लाह जे रहमत जो इहो मींहुं वसंदो ई वसंदो मुंहिंजी चादर अची वई त मुंहिंजी चादर जे करे हिन दुनिया मां ई तोखे ख़ुदा घुराए वरितो ऐं उन मक़ाम ते तोखे पहुचायई मुंहिंजी चादर जे सदके जिते ख़ुदा जी रहमत जो 24 कलाक मींहुं वसंदो आहे हिन दुनिया जो मींहुं न हुई हिन ककरनि जो न हुई हिन आसमान जो न हुयो आशा है सतन आसमान खां ख़ुदा जे अर्श मुअल्ला जे हेठां जेको मींहुं वसंदो आहे इहो मींहुं तोखे ख़ुदा ॾेखारे छॾियो आहे सभई जो सुभान अल्लाह दिल खोले जो सुभान अल्लाह केॾो वॾो मक़ाम आहे मुंहिंजे महबूब जे चादर शरीफ़ उन महबूब करीम जे मुखड़े पाक जो केॾो शान हूंदो जो हबीब करीम अलैहिस्सलाम खे सहाबी छा चवे अन्नक कद खुलिक़त कमा तशाउ या रसूल अल्लाह अल्लाह ताला तव्हांखे ईअं पैदा कयो आहे जीअं तव्हां चाहियो पे उहा महबूब रहमत वारी चादर उनखे विड़ाए उनखे इनाम में ॾिनो छो त हुज़ूर पाक हुनखे चवे हा अबा तो ग़लति चयो आहे ईअं न चइबो आहे अलाह जी पंहिंजी मर्ज़ी जो मालिक आहे जीअं वणेसि तीअं सूरत बणाए तूं वरी कहिड़ी ॻाल्हि थो करी त मुंहिंजी सूरत अलाह मुंहिंजे चवण सां बनाई आहे ईअं झलनि हा पर झलनि कोन था नबी करीम खे ख़बर आहे त हिकिड़ी आहे सूरत ॿी आहे ज़ात चओ हिकिड़ी आहे सूरत ॿी आहे
जोर सां चओ। हिकिड़ी आहे सूरत, ॿी आहे ज़ात। हज़रत हसान जेका ॻाल्हि कई आहे, असां नबी करीम जे सूरत जी ॻाल्हि कई आहे। या रसूल अल्लाह, अव्हांजे ज़ात खे, अव्हांजे ज़ात खे, अव्हांजे वजूद खे अल्लाह ताला जेका सूरत ॾिनी सां तुंहिंजे मर्ज़ी सां ॾिनी, तुंहिंजी सूरत खां तुंहिंजी ज़ात अॻे आहे। तव्हांजी ज़ात मुबारक तव्हांजे सूरत खां अॻु में आहे। ऐं उन टाइम ते मुंहिंजा हबीब करीम तव्हांजी ज़ात हुई नूर। छा ज़ात हुई? यानी तव्हांजे नूर खे अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वारो इहा जेका मुहम्मदी सूरत ॾिनी आहे, तव्हांजे मुहम्मदी नूर खां ख़ुदा ताला पुछो पे, या रसूल अल्लाह तुंहिंजा चप कीअं ठाहिया, या रसूल अल्लाह तुंहिंजूं अखियूं कीअं ठाहिया, या रसूल अल्लाह तुंहिंजा ज़ुल्फ़ कीअं ठाहिया, या रसूल अल्लाह तुंहिंजा हथ कीअं ठाहिया, या रसूल अल्लाह तुंहिंजा पेर कीअं ठाहिया, या रसूल अल्लाह तुंहिंजा ॾंद कीअं ठाहिया, या रसूल अल्लाह तुंहिंजो मुहांडो कीअं ठाहिया। उन तुंहिंजे नूर खे अल्लाह ताला जेका सूरत पहिरीं सां तोखां पुछी कोन ॾई, केरु चवंदो त मुंहिंजी सूरत अहिड़ी आहे, अहिड़ी हुजे। अल्लाह पाक मुंहिंजे महबूब करीम जी सूरत सभिनि सां निराली बनाए छॾे। चओ मुंहिंजे महबूब जी सूरत सभिनि खां निराली, चओ मुंहिंजे मुस्तफा जी सूरत। इन्हीअ जे करे त पीर मेहरली विचारे चयो, इस सूरत में जाना खा के जाने जहाना खा। इस सूरत में जाना खा के जाने जहाना खा। सच आखी तो रब दी शाना खा, जिस शान तो शाना सब बढ़िया। या रसूल अल्लाह, अवाजी सूरत ही निराली आ, अवाजो नक्शो ही निरालो आ। हसन सच थो चवे पियो त अन्नक कद खुलिक़त कमा तशाउ। अल्लाह तबारक व तआला तवाजी सूरत मुबारक खे तवाजी मर्ज़ी सां पैदा फरमायो आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उन सूरत जे लाइ अल्लाह ताला फरमाए तो बंदो, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब करीम, मूंखे तव्हांजे रोशन चेहरे जो कसम। अॻिते छा आहे? वल्लैल इज़ा सजा। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। वल्लैल लैल माना रात, इज़ा सजा इन जी माना जमल रात घेरे वठे। सिज लहे सॼे मुल्क खे ओदाह करे छॾे। अग में ॾींहुं रोशन, रात आई त सॼो मुल्क रात में घेरजी वियो। अल्लाह ताला फरमाए थो वद्दुहा, ऐ मुंहिंजा हबीब, तुंहिंजे हिन रोशन चेहरे जो कसम, पर वरी तुंहिंजे हिन रात जहिड़नि कारन वारनि जो कसम। वल्लैल इज़ा सजा। ओ मुंहिंजा सोना, तूं जमल फणी ॾींदो आहे, तूं जमल पंहिंजा वार संवारींदो आहे। या रसूल अल्लाह, तव्हांजा ज़ुल्फ़ तमाम वॾा आहिनि। महबूब जी आदत हूंदी हुई पंहिंजे वारनि खे मुंहं ते लाहींदा हुआ, फणी ॾेई सिधो कंदा हुआ, सिधो करे पोइ नबी पाक सींज कढंदा हुआ, अधु वार हेॾे कंदा हुआ, अधु वार हेॾे कंदा हुआ। जमल मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम पंहिंजा वार मुबारक संवारिया ऐं मुंहं मुबारक जे मथां लाथऊं। अल्लाह ताला फरमाए थो जीअं रोशन ॾींहं खे रात घेरे वठंदी आहे, तीअं अव्हांजे रोशन चेहरे खे अव्हांजे वारनि मुबारकनि घेरे वरितो आहे। मूंखे तुंहिंजे चेहरे जो बि कसम आहे, तो वारनि जो बि कसम। महबूब करीम अलैहिस्सलाम जे चेहरे जो भी खुदा कसम करे ऐं महबूब करीम जे वारनि जो भी कसम करे। चओ सुभान अल्लाह। मुख
चन्न बदर लासानीए मथे चमके लाट नूरानीए मुख चन्न बदर लासानीए मथे चमके लाट नूरानीए काली जुल्फ ते अख मस्तानीए काली जुल्फ तो सुभान अल्लाह तो तवजा कारा कारा वार चो सुभान अल्लाह काली जुल्फ ते अख मस्तानीए मखमूर अखियां मध भरिया या रसूल अल्लाह तुझे जात बाबरका जो शान तो निरालो पर अल्लाह ताला तुझे अदाओं जो कसम तो करे ए महबूब फड़ीए वारा हेठ करे अल्लाह ताला मुस्तफा जे वारन जो कसम करे महबूब वार मुखा परे करे रोशन खुली पवे चेहरो ज़ाहिर थी पवे अल्लाह ताला नबी करीम जे वरी चेहरे जो कसम कसम हमेशा मुकद्दस छे जो खणबो आ अवा कसम खणदा हो कुरान जो बाबा जो कसम खणदा हो अवा कसम कुरान पाक जो या कसम अल्लाह पाक जो होजा इनी जे करे त तवा वट कुरान भी मुकद्दस आ तवा वट अल्लाह जी जात भी मुकद्दस आ कसम खणबो ही प्यारी शय जो आ अल्लाह ताला महबूब करीम जे चेहरे जो कसम तो खणे वारन जो कसम तो खणे इन जी माना त भई शयूं अल्लाह के प्यारियों महबूबा जो चेहरो भी प्यारो तो महबूब करीम अलैहिस्सलाम वजा जुल्फ मुबारक वो भी अल्लाह ताला के प्यारा तभी अल्लाह ताला फरमाया वद्दुहा वल्लैल इज़ा सजा अरे वरी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अते हलो 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 अल्लाह ताला फरमाए तो वद्दुहा वल्लैल इज़ा सजा मा रब्बुका वमा क़ला सुभान अल्लाह महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात वही इंदो हो अल्लाह पाक जे मर्ज़ी सां इंदो हो रब करीम जी मर्ज़ी रोज़ मोकिले रब करीम जी मर्ज़ी ॾींहं में 2 दफ़ा मोकिले रब जी मर्ज़ी हफ़्तो न मोकिले रब्बुल आलमीन जी मर्ज़ी आ त महीननि जा महीना न मोकिले छो त वही मोकिलण वारो अल्लाह केरा बाबा वही कजे तरफा इंदो हो अल्लाह सही जे तरफा मर्ज़ी जो मालिक अल्लाह ताला फरमाइंदो यफ़अलुल्लाहु मा यशा रब करीम हो रब आया जो पंहिंजे मर्ज़ी सां सभु कुझु कंदो आहियां जीअं वणंदो आहे मां तीअं कंदो आहियां न कंहिंखां सलाह कंदो आहियां न कंहिंखां मशवरो वठंदो आहियां पंहिंजी मर्ज़ी सां कंदो आहियां हिकिड़े भेरे मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे मथां वही न आयो हिकिड़े ॾींहुं न आयो ॿिए ॾींहुं न आयो टे ॾींहुं न आयो चौथे ॾींहुं न आयो एतिरे क़दुरु जो 21 22 ॾींहं मुंहिंजे महबूब करीम जे मथां वही कोन आयो वही नबी करीम अलैहिस्सलाम परेशान थियण लगा जैसा रोज ॻाल्हाइजे ऐं उन सां हम महीनो न ॻाल्हाइजे तोखे ख़्याल थींदो या न हिकिड़ो तव्हांजो भाउ हुजे कराची में ऐं अमी वेठा हुजो दादू में ऐं भाउ तव्हांखे प्यारो हुजे उहो कराची वारो तव्हां सां रोज़ ॻाल्हाए अदा ख़ुशि आहियां वरी तूं दादू वारो ॻाल्हाईं अदा तूं ख़ुशि आहियां रोज़ हिक ॿिए सां ॻाल्हायो या अवल तूं हुनखे काल कर या हू तोखे काल करे इत्तिफ़ाक़ ते हफ़्तो न तूं ॻाल्हाए न हू ॻाल्हाए अदा फिक्र थींदो या न
सिक लगदी आन अल्लाह खैर करे अल्लाह छो न तो ॻाल्हाए रोज़ ॻाल्हाइण वारो छो न तो ॻाल्हाए पियो अल्लाह जे महबूब करीम खे बि परेशानी थी त रोज़ रब वही मोकिलियो आहे एक ही 22 ॾींहं थी आन अल्लाह से सां ॻाल्हाइण छो छॾे ॾिनो खुदा जी तो मर्जी है ना चो चो छती वारा चो हो तो खाना शानी या मुसलमानो चो खुदा मर्जी जो मालिक है खुदा न ॻाल्हाए मर्जी जो मालिक भाभी जी न ॻाल्हाए महबूब खे परेशानी शानी 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 असां पुछो साईं छा ॻाल्हि परेशान था लॻो अवां जे चेहरे पाक में परेशानी बि मालूम थे अवां जे ॻाल्हाइण मां परेशानी मालूम थे आख़िर परेशानी जो सबब केड़ो आ मुझे हबीब करीम या गाल करे बुधाई त हेतरा ॾाढा थी और अल्लाह पाक जो वही आयो असहाबन चयो या रसूल अल्लाह तुझो अल्लाह तुझो रब तू उन जो रसूल इन्हीं में का हिकमत होंदी तू परेशान न थी जो रब राजी थी वरी तोने वही जो सिलसिलो जारी कयो पर मोजा दादरी बाबू बापा कपाजे कचहरी में आगार कई तो ने कचहरी में के एड़ा भी बैठा ला इलाहा वला इलाहा लेकिन हिदेहा न होने जाहिर में नबी करीम साकत होया और मोजा दोस्तों जी काफरन सा भी मिलना होया उनके चेबो मुनाफिक चाचे वो डाडो जो चाचे वो ओए भी बैठा उन्हनि जो गाल बुधी त नबी करीम अलैहिस्सलाम पाण तो चवे त 21 ॾींहं थी आन मुझे वही अची कोन थो मुझे महबूब जे गुलामन खे त फिक्र थी वियो दिल में खुश ऐं पंहिंजे पाण में चवण लॻा दावा कंदो हो त मां अल्लाह जो रसूल आहियां अल्लाह बाणन खे छॾे अल्लाह बिन खे फरे करे छॾे अल्लाह सही बिन खे रुसी वियो अल्लाह सही बिन खे फरे करे छॾियो हिकड़े पासे वही बंद थियो ॿिए पासे वरी मुनाफ़िक़न जो बकवास शुरू थियो दुख थी विया नबी करीम के नबी करीम जी ज़ात बरकत परेशान थियण लगा अल्लाह ताला या आयत नाज़िल फरमाई मा वद्दअक रब्बुक वमा कला ऐ मुंहिंजा महबूब मां रब करीम पंहिंजे हिकमत जे करे तोसां ॿ टे ॾींहं न खणी ॻाल्हायो पर मां तोखे छॾियो कोन्हे न को मां रब तोखे विसारियो तुझे रब करीम तोखे छॾियो कोन्हे न को मां रब करीम तोखां को परे थियो आहियां तुंहिंजा महबूब करीम में मां अल्लाह जी हिकमत आहे मां ॼाणा थो त छाजे करे मां तुंहिंजे मथां मटे ॾाढा वही बंदि कयो आहे हाणे तूं परेशान न थी हे मुनाफ़िक़ छा बि खणी कर पर मां चवां थो वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला मुंहिंजा महबूब करीम जीअं जीअं तुंहिंजो पोइ दौर ईंदो वेंदो तुंहिंजो अॻे दौर खां पोयों दौर भलो हूंदो वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला तुंहिंजो हिकिड़ो पहिरियों ज़मानो आहे ॿियो तुंहिंजो आख़िरी ज़मानो हूंदो पर या रसूल अल्लाह मां अल्लाह ताला अहिड़ो इंतज़ाम कंदुसि जो तुंहिंजो जेको आख़िरी ज़मानो हूंदो उहो पहिरें ज़माने खां बि भलो हूंदो यानी जीअं पोइ तीअं तुंहिंजो शान अञा वधंदो जीअं पोइ तीअं तुंहिंजो शान खुलंदो नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में अहिड़ा जलसा कोन थींदा हुआ नबी करीम जे ज़माने में अहिड़ा लाउड कोन हूंदा हुआ नबी करीम जे ज़माने में अहिड़ा इश्तिहार कोन हूंदा हुआ नबी करीम जे ज़माने में मुंहिंजा दोस्तो थींदो हे रेडियो टीवियूं कोन हूंदियूं पर अल्लाह जो चयो त तुंहिंजी आख़िरत पोयों टाइम जीअं पोइ भलो थींदो अॼुकल्ह उहो ज़मानो अची वियो आहे जो ख़ुदा जो कसम आहे का झर झंड में जाइ ख़ाली न आहे जिते या रसूल अल्लाह जो नारो न
रेडियो ते ॿुधो मीलाद जो ज़िक्र आहे, टीवी ते ॾिसो मीलाद जो ज़िक्र आहे, मुंहिंजे महबूब करीम जो लाउडन में ज़िक्र आहे, मस्जिदनि में ज़िक्र आहे, बसनि में चढ़ो नबी पाक जो शान आहे, घरनि में हो नबी पाक जो शान आहे। हर हिकु माण्हू सां मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नबी करीम जे ज़िक्र पाक जी ॻाल्हि हले पई। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा महबूब वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला, जीअं आख़िरी वक़्तु ईंदो वेंदो तुंहिंजो शान वधंदो वेंदो। हेॾे न आयो मोबाइल ॻाल्हायो बाबा मोबाइल जेको कन ते रखी ॻाल्हाईंदव हलो आहे मां सम्झां थो त अॻिते थो हेॾो सभिनी वटि हुजे या न हुजे पर अध खां घणियूं पक हूंदो गाजी शाह वञो पिया ॻाल्हायो, छन्नी वञो उते पिया ॻाल्हायो, बहुत खान शाहणिया पिया ॻाल्हायो, मुंहिंजा दोस्त काछे में कहिड़ी बि जाइ ते वञो, रहीम खान वञो उते पिया ॻाल्हायो, मदीने वञ पियो ॻाल्हाए, मके पियो वञ ॻाल्हाए, थरा में पियो ॻाल्हाए, जबल ते पियो ॻाल्हाए। मां थो चवां इन मोबाइल में असां सुन्नत जमायत जो मसइलो हल करे चओ त ॿुधायां इहो बि मुंहिंजे नबी जो मौजूदो अथव। हिनखे वध में पाकिस्तान में 4 साल थिया, ॿाहिरि मुल्कनि में 10-15 साल थिया, 10-15 वध में वध 20 साल। 20 सालनि खां अॻु में इहो मोबाइल दुनिया में हुयो ई कोई सम्झो था न। सोने नबी पाक जे ज़माने के 1500 साल हलन पिया, 1400 साल पूरा थिया, 15वीं सदी हले पई, मोबाइल जी उम्र 20 साल, महबूब करीम जे ज़माने जा 1400 साल पूरा थिया। अल्लाह ने हबीब अॼु खां 1400 साल अॻु में पंहिंजे असहाबनि जे कचहरीअ में फरमायो त क़यामत ईंदी, क़यामत जूं निशानियूं मां मोहम्मद करीम तव्हांखे ॿुधाया। पाण फरमाइनि था ज़िना घणी थी वेंदी, चोरी घणी थी वेंदी, गिला गीबत घणी थी वेंदी, क़त्ल ऐं गारत दुनिया में घणो थी वेंदो, व्याज मणम घणो खाईंदा, औरतूं तमामु घणियूं थी वेंदियूं, मर्द तमामु थोड़ा थी वेंदा। चओ सभु ॻाल्हियूं मुंहिंजे नबी जूं सचूं ज़ोर सां चओ। अवां ॾिसंदो त घर में पुटु हिकिड़ो आहे, 4 ॼणियूं या मुंहिंजे नबी पाक जी निशानी आहे, सत जी निशानी आहे, औरतूं वधी वेंदियूं, मर्द थोरा थी वेंदा, ऐं क़त्ल गारत बि तमामु घणो आहे। अल्लाह ताला असांजे मुस्लमाननि खे हिदायत फरमाए, रोडनि ते पिया माण्हू मरनि, शहरनि में पिया माण्हू मरनि, स्टेशन ते पिया माण्हू मरनि, होटलनि ते पिया माण्हू मरनि। नबी पाक फरमाए था माण्हू घणा मरंदा, इहा बि क़यामत जी निशानी आहे। हुज़ूर फरमाए था माण्हू व्याज खाईंदा, बाक़ी सची ॻाल्हि आहे माण्हू व्याज पिया खाइनि। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जेका 1400 साल अॻु में ॻाल्हि ॿुधाई, असां 20 साल मस थियान पूरी थी आहे, अहिड़ियूं नबी पाक ॻाल्हियूं ॿुधाए पाण ईअं बि फरमायो त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, क़यामत जी निशानी आहे जो माण्हुनि जा कन ढिघा थी वेंदा। छा कावड़जी वियो, अब आप ॻाल्हाए पियो मज़ो पोइ न चओ, माण्हुनि जा कन ख़ुदा जो कसम मुंहिंजी बि 63-64 साल उमिरि आहे। इहा हदीस मां 40 साल खां पढ़ी आहे, पर मूंखे अॻु में ख़बर ई कान्हे पई पहिला कीअं कन ढिघा थींदा, फुट वॾा थींदा, 2 फुट ढिघा थींदा, भेड़ा लपड़ थी वेंदासीं, ठहंदासीं कोन। कन कीअं वधंदा, कन कीअं वॾा थींदा, सम्झ में न पियो आयो। पर जवल जो मोबाइल बि ईजाद थियो, कन ते रखियोसीं, ख़बर पई नबी सच चयो आहे, कन ढिघा थी वेंदा जो वेठो तूं अदा छन्नी में, पर ॿुधी मदीने वारनि जी ॻाल्हि पियो।
वेठो तू मुझा दादू सिंगे में या पर तू हिंदुस्तान वाला सागा भाई तो वाह रहमत वाला नबी तो ता कुर्बान वजा मुझा सोना नबी तू जी हर गाल सच्चिया अल्लाह जे हबीब फरमायो तवाजा कन अवाजी समात अवाजे बुधण वाली ताकत डगी थी दी एतरे क़दर जो मुझा दोस्त अगे टेलीफोन दो तार तार में गजन हो गई अरे तार भी काने एतरो नंढड़ो टुकड़ो आ किसे में पियो आ जन्नत रखो खड़ी नबी पाक फरमायो तवाजे बुधण जी ताकत डगी थी वाह एतरी डगी थी आ जो हर रोज ज़मीन जे तख्ते ते हर मुसलमान हुजे चाहे हिंदू हुजे सभनी वट मोबाइल आहे इन मां साबित आहे त मुंहिंजो मोहम्मद सच्चो जो मुंहिंजो नबी ज़ोर सां जो मुंहिंजो नबी अहिड़ी सची ॻाल्हि ॿुधाई जो अॼु असांजो अकुल बि क़बूल थो करे त मुंहिंजे महबूब जेका अॻुवाट ॻाल्हि ॿुधाई सा सची ॻाल्हि आहे ऐं इन्ही मां मुंहिंजे नबी करीम जे इल्म ग़ैब जो सबूत आहे छाजो सबूत आहे इल्म ग़ैब जो यानी नबी पाक जेका ग़ैब जी ख़बर ॿुधाई त हीअ थींदो ऐं उहो सदन खां बाद में ईअं बिल्कुलु नबी जे चयो ते थियो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात जो को फरमायो सो सच थियो इन्ही जे तरफ अल्लाह ताला इशारो थो करे वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला ऐ मुंहिंजा महबूब जिए जिए पोयो वक़्तु ईंदो जिए जिए पोए पोए ज़मानो ईंदो तो मोहम्मद करीम जो शान खुलंदो जंगल में थरण में मरण में बनन में बारण में गोठन में जिए पोयो दौर ईंदो मुंहिंजा महबूब ये पोर पार दौर खांदो जो पोयो दौर भलो हूंदो अल्लाह जे महबूब करीम जी आगे बाग माण्हू ॾींदा हुआ मस्जिद में पुराणी मस्जिद खे ॾिसो बस जे कुंड में मिंबर ठहियल हूंदो हो ॾाका हूंदा हुआ उते माण्हू कननि में हथ विझी बाग ॾींदो हो मस ॻोठ वारा बि कोन ॿुधंदा हुआ पर हाणे वरी लाउड ईजाद था मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं छन्नी में बाग पई अचे त तव्हां वटि पई ॿुधे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मां शाहिदी थो ॾियां त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे इहो शान आहे मुंहिंजे नबी पाक जो जेको अॻे महदूद हो अॻे थोरी एरिया में हो हाणे त वरी टीवी में बाग जी रात में ख़बरूं वेठे ॿुधियूं ओचितो ख़बर कदे कदे वक़्फ़ो थियो त आज़ान जो आवाज़ आयो ऐं लिखजी आयो हीअ आज़ान लंडन में थी अचे हितां हज़ारे मील परे कोई चवनि छा पिया बाबा असांजे मुल्क में निमाज़ जो टाइम थियो आहे अवां पंहिंजे टाइम ते पढ़जो उहा लंडन जी आज़ान मां पंहिंजे सागर में ॿुधी रहियो आहियां वाह मुंहिंजा मोहम्मद करीम जो तुंहिंजो आवाज़ तुंहिंजी बाग तुंहिंजो नालो सवे हज़ारे लखनि मेलनि ते ॿुधजे पियो अल्लाह वाइदो कयो वलल आख़िरतु खैरुन लक मिनल ऊला जीअं पोयों दौर ईंदो सभई तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अब्दे अल्लाह ताला फरमाए तो वला सौफ युतीका रब्बुका फतरदा सुभान अल्लाह दिल खोले जोड़े वला सौफ युतीका अल्लाह ताला फरमाए वला सौफ युतीका रब्बुका फतरदा मुझा महबूब अन करीब मां रब करीब तोखे एतिरो ॾींदुस जो तूं राज़ी थींदे अल्लाह सौफ अन करीब युतीका ॾींदो तोखे रब्बुका तुंहिंजो रब फतरदा एतिरो मां तोखे ॾींदुसि जो तूं राज़ी थींदे अन
करीब अहिड़ो वक्त ईंदो जो तोखे मां एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थींदे। सहाबा किराम चवनि था हे राज़ी कंदुसि, ॿियो ख़बर राज़ी थींदो। रहमत वारो नबी चवे थो हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती जहन्नम में हूंदो मां राज़ी कोन थींदुसि। रब खे चवंदो त सभई मुंहिंजा जन्नत वॾे रवाना फरमा। मुंहिंजा मौला तो वाइदो कयो आहे, मुड़स जो वाइदो सचो थींदो आहे त रब चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। मर्दनि जो वाइदो सचो हूंदो आहे। अल्लाह ताला तो फरमाए मां तोसां महबूब वाइदो थो कयां, वलसौफ युतीक रब्बुक फतरदा, मां रब करीम तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थींदे। महबूब खिली चयो मौला तोखे ख़बर आहे त मां कॾहिं राज़ी थींदुसि, तोखे पाण खे ख़बर आहे मां त तॾहिं राज़ी थींदुसि जो हिकिड़ो बि मुंहिंजो आशिक़ उम्मती जहन्नम में न हुजे, सभिनी खे जन्नत में वठी पहुचाए। तमाम वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह जो वाइदो बि सचो चओ, अल्लाह जो वाइदो बि जब महबूब जो वाइदो बि सचो त अल्लाह सही जो हबीब चयो त मां तव्हांखे वठी हलंदुसि। इन्ही जे करे त मौलाना अहमद रज़ा खान फाज़ल बरेलवी आशिक़ रसूल आहे, पर वो चवे थो रज़ा पुल से वजद करते गुज़रिए, रज़ा पुल से वजद करते गुज़रिए, है रब सल्लम सदाए मुहम्मद सदाए मुहम्मद। यानी नबी करीम अलैहिस्सलाम पुलसरात ते बीहंदा जॾहिं असां जहिड़ा गुनाहगार पुलसरात ते पैर रखंदा ऐं असां गुनाहनि जे करे थिड़ंदासीं थाबड़ंदासीं त नबी करीम चवे थो मां पंहिंजे उम्मती खे ॾिसी चवंदुसि रब सल्लम, मुंहिंजा मौला सलामती सां मुंहिंजे उम्मतीअ खे उगार ॾियां। मुंहिंजा मौला ही मुंहिंजो गुनाहगार गुनाहनि जे करे थिड़के पियो, मुंहिंजो गुनाहगार ॾके पियो, हिन जा पेर थिड़कनि पिया, वार खां सनी आहे, तलवार खां तिखी आहे, हूंदा ही रात आहे, मुंहिंजा रब हे गुनाहगार आहे, हिन जी पर मां सां मुहबत आहे, हाणे हे गुनाहनि जे करे थिड़के थो, मुंहिंजी ज़ुबान सची करे हिनखे सलाम। हुज़ूर से फरमाइनि था मुंहिंजा उम्मत ईअं वेंदा जीअं आसमान में विञु खणंदी आहे, ये चमकंदी आहे, ये चमकण सां हज़ार हा लखे मैल परे ॿुधण ॾिसण में ईंदी आहे। नबी करीम फरमाइनि था मुंहिंजे दुआ खां पोइ मुंहिंजा उम्मत ईअं वेंदा ऐं हेठां दोज़ख दाह कंदो। छा कंदो? केरु दाह कंदो? दोज़ख त ॿियनि खे दाहूं कराए, दोज़ख त ॿियनि खे रड़ियूं कराए, दोज़ख त ॿियनि खे सारे। हुज़ूर फरमाइनि था जबल मुंहिंजो आशिक़ मिलाद करण वारो, या रसूल अल्लाह करण वारो, मां मोहम्मद खे नूर सम्झण वारो, मां मोहम्मद करीम खे हाज़िर ऐं नाज़िर मञण वारो, मां मोहम्मद करीम खे मुख़्तार कुलती जा मतलब जहन्नम जे मथां ईंदो त जहन्नम दाह कंदो। छा चवंदो? जुज़ या मोमिन इन नूरक युत्फी नारी, ओ मोमिन मुसलमान तकड़ो तकड़ो हलियो वञो, तो में जेको मुहम्मदी नूर आहे सो मां दोज़ख जी बाहि विसाए थो। मां दोज़ख आहियां, मां पत्थर साड़ियां, मां माण्हू साड़ियां, शइ पकंदी कान का, पर महबूब करीम जो उम्मती आशिक़ रसूल मोहब्बत वारो जमल दोज़ख जे मथां क्रॉस कंदो त अल्लाह जे महबूब ख़ुद फरमायो आहे त जहन्नम नूर आहे, उन जी एतिरी त तजल्ली आहे जो तुंहिंजे नूर जे करे मुआरी बाहि में सामी थी वेंदी। इंशाअल्लाह ताला इश्क वारा तरंदा काला तरंदो ॿुधंदो छो न ईंदो, उन जी तारीफ़ पई थिए, रब तारीफ़ कंदो आहे,
उनजी तारीफ़ तो कया जंहिंजी क़ुरान तारीफ़ कई आहे उनजी तारीफ़ कया तो जंहिंजी सिद्दीक़ अकबर तारीफ़ कई आहे उनजी तारीफ़ कया तो जंहिंजी फारूक आज़म तारीफ़ कई आहे उनजी तारीफ़ कया तो जंहिंजी उस्मान गनी कई आहे उनजी तारीफ़ कया तो जंहिंजी हज़रत अली मुर्तज़ा कई आहे उनजी तारीफ़ कया तो जंहिंजी तारीफ़ पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी कई आहे उनजी तारीफ़ कया तो जंहिंजी तारीफ़ हज़रत बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह कई आहे दुनिया जे गौसम खुतबन वलियन नबी करीम जी तारीफ़ कई आहे खुदा जो कसम अल्लाह तारीफ़ कई त समझ ज़रूरी आहे माण्हू ॾिठो त अलाह जो तारीफ़ तो करे असां छो रहूं असां छो पोइते पइजी वञूं अचो त पाण बि तारीफ़ कयूं महबूब पाक जा आशिक़ बि शुरू थी विया कंहिं कहिड़े अंदाज़ में कंहिं कहिड़े अंदाज़ में कंहिं कहिड़े नमूने सां सभु कंहिं पंहिंजो अंदाज़ इस्तेमालु कयो ऐं हर हिकु मुंहिंजा दोस्त कमाल करे छॾियो पर कमाल करण खां पोइ छा चवण लॻा हाय हाय तारीफ़ तो क्यों छा चवण लगा या साहिबल जमाल व या सैयदल बशर जहकल मुनीर लक़द नुव्विरल कमर मर 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 या साहिबल जमाल सुभान चो सुभान अल्लाह या साहिबल